अदा असांजे पाड़े में पंहिंजा माइट आहिनि असांजा, उहे असां सां जॾहिं करे नाजाइज़ी कंदा आहिनि, हमेशह असां सां घर वेठे अची विड़ी वेंदा आहिनि, तशदुद करे वेंदा आहिनि। असां हिते FIR कराई आहे, अॼु सुबुह उहे असां FIR न थी आहे, मां जांच कया NC आहे, हे तव्हांखे धोखो न थियनि, NC आहे, FIR न आहे। ठीकु आहे, असां हिननि खे चयो आहे सुबुह 9 बजे जो मसइलो थियल आहे, हिन टाइम तक हिननि असांखे को माण्हू न ॾिनो आहे, हिननि असांजी काई मदद न कई आहे। इहो हिननि जो मक़सदु आहे की हिननि खे जॾहिं 1500 ॾियूं तॾहिं हे असां सां गॾु हलंदा। इहो C सेक्शन में केरु तव्हां खां पैसा घुरे थो? बसि हे जेके मुंशी वग़ैरह वेठा आहिनि। अच्छा, 500 घुरनि था? हा सही आहे, 500। पोइ तव्हां उनखे पैसा ॾियो, ख़बर आहे हिते क्रिप्ट निज़ाम आहे, पुलिस क्रिप्ट आहे, ॿुधी कोन्हे पैसनि जे बग़ैर। आवाम जे लाइ हूंदी आहे न, ग़रीब आवाम जी तहफ़ुज़ लाइ हूंदी आहे, पैसा ॾियण जे लाइ न हूंदी आहे। अगरि जे हिननि खे पैसो खपे त पोइ ग़रीब आवाम जी दाह करण जो फ़ाइदो कहिड़ो? हिन पुलिस खे पोइ भर्ती करण जो कहिड़ो फ़ाइदो आहे जॾहिं हे असां ग़रीबनि जी दाह ई न ॿुधंदा। हिते SSP अज़हर मुग़ल साहब आहे, उहो उमेद त तव्हांजी इन ॻाल्हि जो नोटिस वठंदो।